मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करें। अलाए हे तावीज़ मूंखे पंहिंजी भेण कयो आहे, अलाए हे तावीज़ मूंखे पंहिंजे भाउ कयो आहे। वरी वेंदो इन तावीज़ खे खणी करे कंहिं बेवकूफ़ माण्हू वटि, बेवकूफ़ माण्हू वटि। उहो माण्हू इन इरादे में वेठो हूंदो इहो अचे त हिनखे चङी तरह कुआ, पोइ हुनखे चवंदो हे तावीज़ जेको घर मां निकितो आहे उहो ॾिसी करे तावीज़ पढ़ी करे वरी ॿिया तावीज़ उन ज़ालमनि वटि हूंदा आहिनि। इहे जेके तावीज़ ॾिसी करे वरी ॿुधाईंदा आहिनि तोखे तावीज़ लॻल आहिनि, हिकु नंबर जा बिशनी ऐं ठग माण्हू अथव। वरी ॾिसी करे अरे तूं त मरण जे क़रीब थी वियो आहे, तूं त मरण जे क़रीब थी वियो आहे। ॾिसी करे हे बि तावीज़ तो घरां लॻल आहे, हे हिन तावीज़ में इहो लिखियलु आहे तव्हां पाण में ॿाहिरि जेको विड़ी पओ। हिन तावीज़ में इहो लिखियलु आहे तव्हां ज़ाल मुड़ुसु विड़ी पओ। हिन तावीज़ में इहो लिखियलु आहे तव्हां भेण भाउ विड़ी पओ। हाणे इहा ॻाल्हि जीअं जो खोपड़ी में आई न, पोइ हाणे सही इहो बंदो ईंदो घर में अची माई खे बि कुटींदो, माउ सां बि जेको आहे बदतमीज़ी कंदो, भेणनि सां बि जेको आहे बदतमीज़ी कंदो ऐं हिनखे चवंदो तव्हां असांजा दुश्मन आहियो। हे हिकु नंबर जा ठग ऐं बिशनी जेको आहे माण्हू आहिनि जेके तावीज़ करे ॾियनि था, इहे बि हिकु नंबर जा बिशनी, हिकु नंबर जा बिशनी। छो त इहे न ॾिसंदा आहिनि शरीयत खे, जहिड़ो कमु हुजे असां करे ॾींदासीं, जाइज़ कम भी करे ॾींदासीं, नाजाइज़ भी कम करे ॾींदासीं। त हाणे कम से कम मुस्लमान थोरो खोपड़ी का इहा ॻाल्हि सम्झे त सही न, हे एतिरो त बिशनी आहे न जेको चए थो जाइज़ कम बि कंदुमि नाजाइज़ बि कमु कंदुमि। छा इरादो साईं? कोई बंदो चवे त जाइज़ कम त मां कंदो आहियां पर नाजाइज़ बि कमु कंदो आहियां, त साईं तव्हांजो जेको आहे ज़हन छा थो कमु करे? त इहो बंदो बिशनी आहे न, इहो ठग आहे न। पोइ इन ठगनि खां जेको आहे असांजी पब्लिक फासी थी वञे। अलाए केतिरियूं मां फ़ोनियूं आयूं, चए साईं घर में तावीज़ निकिता आहिनि, चए फलाणे बंदे ॾे मां खणी मुनो चयो त यार हे तव्हांखे जेको आहे तव्हांजे घर वारनि कया आहिनि, तव्हां पाण में ॿाहिरि जेको अटकी पओ। अड़े मां चयुमि बेवकूफ़ भेण बेवकूफ़, बेवकूफ़ इन मामलनि ते कसम खणंदो अलाए केतिरनि घरनि में तलाक़ूं थी वियूं, अलाए केतिरनि भेण भाइरनि जेको आहे सालनि खां वठी करे ॻाल्हाइणु छॾे ॾिनो, रिश्तेदारी कटिजी वई। असां मुस्लमान जो ज़हन इहो, हाणे इहो मुस्लमान ग़रीब जेको नमाज़ नथो पढ़े, जंहिंखे क़ुर जो हिकिड़ो अख़र न अचे त इन जाइल खां फासी वेंदो न, इन जाइल खां बचंदो। हो जो चए हिन जे अंदरि हे लिखियलु आहे त हिनखे कहिड़ी ख़बर, हिनखे कहिड़ी ख़बर त हिन जे अंदरि छा लिखियलु आहे? उहा त असांखे ख़बर आहे न, सभु कुझु ड्रामेबाज़ी आहे। त साईं बिलफर्ज़ जेके बि अगरि तावीज़ निकिरनि था, घरां निकिरनि था, कोई बंदो कराए थो, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको इन ते असरु न थींदो आहे। शर्त आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां नमाज़ पढ़ो, क़ुर हकीम पढ़ो। मां दावा सां ॻाल्हि कयां त कुझु बि न थींदो। ऐं इन बिशनिन खे ॿुधाईंदो, जेके चवंदा असां तावीज़ जेको कमु थो करे, इन बिशनिन खे ॿुधाए थो मुजीब रहमान जे मथां तावीज़ कयो, अचो मुंहिंजे मथां तावीज़ कयो। हे असांजी पब्लिक लुटिजी वई आहे, बिल्कुलु बिल्कुलु तबाह थी वई आहे असांजी पब्लिक। फिलाणी जॻह ते तावीज़, हे तावीज़ तुंहिंजो कारोबार खे डेमेज ॾींदो, हे तावीज़ कारो इल्मु आहे, तूं मरंदे, फिलाणो मरसी ईंदो, फिलाणो सभु कुझु हवाल आहिनि। बेवकूफ़ी आहे यार, रसूल जे कोल ते तव्हांखे एतबार न आहे। हिन ज़माने में बिशनी जेको आहे इहो तावीज़ लिखे थो, हिकु नंबर जो बिशनी, इहो चवे थो हे तावीज़ खणी वञ, हे फिलाणो कमु थी वेंदो, हे माण्हू जो कारोबार बंदि थी वेंदो, हे बंदो जेको डैमेज पहुची वेंदो हिनखे। हाणे हिन ॻाल्हि ते मिंट यकीन यादि रहे, रसूल फरमायो आहे, अलाह जे नबी फरमायो 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिल फलक, 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिन नास, सुबुह शाम पढ़ो। छा थींदो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर हिकु शर ऐं जिन्नात शयातीन खां मुंहिंजो उम्मती महफ़ूज़ रहंदो। पोइ छा ॿुधायो, तव्हांखे यकीन आहे न आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोल ते मुस्लमान खे यकीन आहे न, त पोइ टेंशन छाजो आहे? छाजो टेंशन आहे? तावीज़ को मां ईअं थींदुमि, कुझु बि न थींदो। क़ुर हकीम खे पढ़ो, नमाज़ खे पढ़ो, ऐं रसूल जेको वज़ीफ़ो ॿुधायो आहे इहो कयो, कुझु बि न थींदो। हे शरीयत आहे, हे इस्लाम आहे। अलाए केतिरा इहे मामला ईअं गड़बड़ थिया, छाजे करे थिया? तव्हां ऐं मां इस्लाम खे जंहिं ॾींहुं छॾियोसीं उन ॾींहुं इन शयुनि जा असां शिकार थियासीं, दीन खे छॾियोसीं। पर जेकॾहिं कोई मुस्लमान दीन सिखियलु हुजे न, उहो चए सभु कुझु बकवास आहे यार, हे ड्रामेबाज़ी आहे। इहो कीअं चवे आहे? जीअं हिन टाइम अल्हम्दुलिल्लाह मां सम्झां थो। छाजे करे? त मूंखे पूरो यकीन आहे,
पूरो यकीन आहे नबी जेको फरमायो आहे न इन जे अंदरि ख़ैरु आहे। नबी जेको फरमायो उन ते मां अमल कंदुमि न दुनिया जो कोई बि इंसानु तावीज़ करे खणी छा करे मूंखे कुझु न करे सघंदो।